पहल बसंत आगमन, पहल बसंत आगमन, पहला मौलियो सोए। जित मौलिए सब मौलिए, तिसह न मौलियो कोए। मन कहा बिसार्यो राम नाम, मन कहा बिसार्यो राम नाम, मन कहा बिसार्यो राम नाम, मन कहा बिसार्यो राम नाम। तन बिन से जम फरे स्यो काम, तन बिन से जम, तन बिन से जम परे काम, तन बिन से जम स्यो परे काम। मन कहा बिसार्यो राम नाम, मन कहा बिसार्यो राम नाम। ये जग धूमे का पहाड़, ये जग धूमे का पहाड़, कैसा तैसा चा मन आके विचार, तैसा चा मन क्यों विचार। मन कहा बिसार्यो राम नाम, मन कहा बिसार्यो राम नाम। तन बिन से जम स्यो पर काम, तन बिन से जम स्यो पर काम, तन बिन से जम स्यो परे काम। मन कहाँ बिसार्यो राम नाम, मन कहाँ बिसार्यो राम नाम। धन दारा संपत्ति गृह, धन दारा संपत्ति गृह, कुछ न चाले समझ ले है, कुछ न चाले समझ ले है, कुछ न चाले समझ ले। मन कहा बिसार्यो राम नाम, कहाँ बिसार्यो राम नाम।
एक भगत नारायण होई संग, कहो नानक भज तेह एक रंग। कहो नानक भज तेह एक रंग, कहो नानक भज तेह एक रंग। मन कहाँ बिसार्यो राम नाम, मन कहाँ बिसार्यो राम नाम। तन बिन से जम स्यों पर काम, तन बिन से जम स्यों पर काम, तन बिन से जम स्यों पर काम। मन कहाँ बिसार्यो, कहाँ बिसार्यो, कहाँ बिसार्यो राम नाम। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारी साथ संगत, बसंत राग में नाई पातशाही गुरु तेग बहादुर साहब जन जी बाणी, मन कहाँ बिसारियो राम नाम, इहा गाए करे सत्संग जी शुरुआत था कयूं। ता सभिनीनि जो स्वागत आहे। राम कथा हली रही आहे। गोस्वामी तुलसीदास विरचित श्री रामचरित मानस मां, जंहिंमें असां राम महिमा ॿुधी रहिया आहियूं, राम नाम जी महिमा ॿुधी रहिया आहियूं। बसंत ऋतु हली रही आहे त गुरु तेग बहादुर जी वैरागी बाणी राग बसंत में भी आहे। बसंत राग त हू थींदो आहे चंचल राग, पर हुन चंचलता में भी गुरु तेग बहादुर पंहिंजी वाणी लिखी आहे, वैरागी वाणी। मन कहाँ बिसारियो राम नाम। जीअं माण्हू कोई शइ किथे भुलिजी अचे ऐं पोइ वरी कोई पुछेसि उहा शइ किथे अथई, ऐं ही जवाब ॾे अलाए किथे रखी छॾी, त हुन खां पुछंदो आहे न कि किथे विसारियई, इहा शइ किथे भुलिजी आहे। तीअं गुरु तेग बहादुर चवनि था, हे प्राणी, हे मनुष्य, तो राम नाम खे किथे रखी करे भुलिजी वियो हुई, उनखे इग्नोर करे छॾियई। तुंहिंजे जीवन में राम नाम घणी दफ़ा आयो, तूं बि चई सघीं पियो, पर तो उनखे विसारे छॾियो। असली शइ त उहा हुई। कोई माण्हू इन संसार जी यात्रा पूरी करे वञे त उनखे ख़बर पवंदी आहे कि हिते मूंखे राम नाम ई कमु ईंदो। तन बिन से जमसियूं परे काम। तन बिन से, ही तन छुटंदो जॾहिं त जम में कमु पवंदो, जमदूतन में, उन्हनि सां सामनो थींदो। कोई केॾो बि चए, कोई केॾो बि हींअर भुलाए छॾे मृत्युअ खे, कोई जमदूतन खे मजाक समझे, पर उन्हनि सां सामनो थींदो। तन बिन से जमसियूं परे काम। पोइ उनजे अॻियां हथ पेर जोड़े माण्हू कि मुंहिंजो कमु कर, मूंखे जल्दी पहुचाए हितां, जेका आहे। त उहो हिकु ई ॻाल्हि चवंदो, भली असां हुनखे जमदूत चऊं, देवदूत चऊं, या असांजो जेको प्रेरणादायी आहे उते, हर कंहिंजो अलॻि अलॻि चवण आहे हिन मामले में।
कि मृत्यु थींदी आहे त केरु मिलंदो आहे मथे। के चवंदा आहिनि उहो मिलंदो आहे जंहिं असांखे मोकिलियो आहे, असांजो हिकु मार्गदर्शक। उहो ई चवंदो आहे कि छा थियो, कहाँ विसारियो राम नाम। तो राम नाम किथे विसारे छॾियो, कहिड़ी जॻह ते रखी छॾियई, छो विसारियई। उन हिसाब सां नंबर कटजंदा आहिनि, पोइ वरी जनम मिलंदो आहे। ईअं बि ॿुधो आहे मां, स्टेज थींदी आहे हर कंहिंजी यात्रा पूरी करण खां पोइ। त गुरु तेग बहादुर त चवनि था, जीअरे राम नाम जपे वठो, मन कहा विसारियो राम नाम, तन बिन सह जम स्यूं परे काम। कम पवंदव, फासंदव कम मथे जमदूतन में। त उते राम नाम जी पास हलंदी आहे, जेको राम नाम जपियो हूंदोसीं उहा पास उते कम ईंदी आहे। त इन करे असां राम नाम जपे रहिया आहियूं, राम कथा ॿुधी रहिया आहियूं, ताकि असांजो बि जीवन सुठो हिते बि थिए ऐं परलोक में बि सहाई थिए इहो राम नाम। सुमत अचे शुद्धि थिए त इहा राम कथा आहे। तुलसीदास सुंदर रूपक बणाए करे पेश पियो थो करे। कल ॿुधोसीं तुलसीदास रामचरित मानस खे मान सरोवर ठाहे छॾियो। इहा हिकु कल्पना आहे, भाव सां जीअं पाण पंहिंजे दरबार खे सम्झो मान सरोवर ठाहियूं, पर तॾहिं जॾहिं ॾिसी अचूं पोइ असां पाण ई ऑटोमेटिक कल्पना थींदी वेंदी कि असांजो मान सरोवर ही आहे, इन जा घाट ही आहिनि, इन जो मछलियूं हे आहिनि। त आहे त कल्पना, ॿाराणी कल्पना ई आहे, पर छो कि सुठी कल्पना आहे हीअ। सत्यम शिवम सुंदरम आहे हीअ कल्पना, कल्याण करण वारी आहे, इन करे हीअ सची आहे, हीअ सार्थक आहे। त तुलसीदास हिन रामचरित मानस खे सरोवर ॿुधाए करे पेश कयो। उहो असां कल्ह ॿुधोसीं, इन जा कहिड़ा घाट आहिनि, जल कहिड़ो आहे, गहराई छा आहे, जीव जंत छा आहिनि। ऐं हिते रखियोसीं, उतां ई अॻिते वधूं था। जे गावहि यह चरित संभारे, ते इहे ताल चतुर रखवारे। इन तालाब जा रखवारा केर आहिनि? मान सरोवर जा रक्षक आहिनि देवी देवता, ताकि कोई गंदो न करे मान सरोवर के। रामचरित मानस जा रखवारा उहे सभु गायक आहिनि जेके रामचरित मानस गायनि था। जे गावहि ये चरित संभाले करे था गायनि। संभाले जो अर्थ आहे कि किथे किथे बीह रहणो आहे, किथे अर्थ करणो आहे, ऐं किथे छॾे बि ॾियणो आहे, किथे कहिड़ो अर्थ करणो आहे। संभाले करे जेके ॻाइनि था, ते इहे ताल चतुर रखवारे। उहे सियाणा समझदार वक्ता रामचरित मानस जी व्याख्या करण वारा ई हिन जा रक्षक आहिनि। ऐं जेके ॿुधनि था श्रोता उहे केर आहिनि? बस चए थो सदा सुनहि सादर नर नारी, तेहि सुरबर मानस अधिकारी। हिन जा श्रोता अधिकारी केर आहिनि? भई रक्षक त आहिनि सरोवर जे हिते, उहो वञण कंहिंखे ॾींदो अंदरि उन सरोवर में, उहो हुन जे मथां आहे। रामचरित मानस में केर श्रवण कंदो? तुलसीदास चए थो जिनखे प्रेम आहे, जेके रामचरित मानस खे सादर ॿुधंदा आहिनि,
चाहे स्त्री हुजनि चाहे पुरुष हुजनि, ऐं सदा ई ॿुधंदा आहिनि। सदा सुनहि सादर नर नारी, तेहि सुरबर मानस अधिकारी। उहे समझो देवता आहिनि। मानसरोवर में देवता वेंदा आहिनि सनान करण या जल पीअण। राम कथा में जेके ईंदा आहिनि श्रोता, उहे देवता जे समान आहिनि। उहे अमृत पीअण ईंदा आहिनि। सदा सदा उन्हनि खे रस ईंदो आहे। श्रोता उहे, ऐं केरु न अची सघंदो आहे या केरु अचणु न चाहींदो आहे। मानसरोवर में बगुला अछा पखी थींदा आहिनि, जेके तालाब जे किनारे ते तव्हांखे मिली वेंदा, ऐं ॿिया कांव कौआ, इहे ॿई मानसरोवर में कोन मिलंदा आहिनि। छो त इन्हनि खे उते पंहिंजे कम जी शइ न मिलंदी आहे। जेके खाईंदा आहिनि, जीत खाईंदा आहिनि, घोंघा खाईंदा आहिनि। मानस में केर आहिनि उहे जंहिंखे जेके पहुचंदा ई कोन्हनि कथा में, उन्हनि जे लाइ अचे थो अति खल, जेके अति दुष्ट आहिनि ऐं विषयी, जेके विषयनि में भोगनि में आसक्त आहिनि, जिन जे लाइ न संध्या जो कोई महत्व आहे, न शाम जो भली संध्या हुजे त बि उन्हनि खे खाइणो ई आहे, घुमणो आहे, जुआ मिले त जुआ खेॾणी आहे, पीअण मिले त पीअणो ई आहे। इहे विषयी ऐं दुष्ट उहे खल, जिनखे सत्य, नीति, न्याय, प्रेम न वणंदो आहे। बस पंहिंजो लोभ, स्वार्थ, क्रोध, इहो उन्हनि खे वणंदो आहे। इहे कॾहिं बि राम कथा में न पहुचंदा। त तुलसीदास उन्हनि जे लाइ कहिड़ो अखर थो इस्तेमाल करे? अभागा। एही सर निकट न जाही अभागा। अभागा उहे आहिनि हिन संसार में जेके भगवान खां विमुख आहिनि, जेके राम कथा खां विमुख आहिनि, भगवान जी कथा खां विमुख आहिनि, उहे अभागा। अभागो उनखे न समझिजो जंहिं वटि धन न आहे या संपत्ति न आहे। ईअं न समझिजो जंहिं वटि वरी संपत्ति आहे उहो भाग्यशाली आहे। ईअं न अथव। जंहिं वटि राम कथा न आहे सो अभागो आहे। जंहिंखे ॿुधण लाइ नथी मिले ऐं रुचि नथी जागे, उहे अभागा। उहे त हिन जे निकट बि कोन पहुची सघंदा आहिनि। संबुक भेक सेवार समाना, इहा न विषय कथा रस नाना। छो त उन्हनि जे लाइ हिते उहा शइ आहे ई कान। जीअं कांव ऐं बगुलनि खे खपंदा आहिनि घोंघा सम्झंदा आहियो न, मेंढक ऐं सेंवर जेका हूंदी आहे उहे बि खाई वेंदा आहिनि कांव। इहे त दुष्टनि खे खपे परपंच, पराई पचर, निंदा, ईर्ष्या, उहो हिते मिलंदनि कान राम कथा में। त उहे छो ईंदा? उन्हनि खे फालतू शयूं कोन मिलंदियूं। ऐं जिन माण्हुनि खे इहा इच्छा हुजे कि मां सत्संग में वञा ऐं पराई पचर कयां, हिन हुन खे ॾिसां, टाइम पास कयां, त ही सभु उन्हनि जे लाइ पियो थो हले। इहे अभागा आहिनि। पोइ इहे वेंदा किथे? अहिड़ी जॻह ते ई वेंदा जिते इहे शयूं उन्हनि खे मिलनि। तुलसीदास हिननि जे लाइ ॿियो अखर बि यूज़ थो करे। इहे वीचार आहिनि, इन्हनि ते दया करणु खपे। तेही कारण आवत हीअं हारे, कामी काक बलाक बेचारे। मान लो जबरदस्ती हिननि खे अचणो पए। ईअं थींदो आहे कॾहिं
समझो कोई मजबूरीअ में पहुची वञे, राम कथा में आयो हुजे ॿिए कम सां पर पहुची वञे, आयो हुजे कड़ा प्रसाद खणी करे अरदास कराइण, ऐं कोई चएसि कि हींअर कथा थी हले, कथा खां पोइ थींदई, त मजबूरीअ में वेही बि रहे त हुनजो मन त लॻंदो कोन, बल्कि अची फासंदो। तेही कारण कंहिं कारण सां अची बि वञनि या उन कारण सां उन्हनि खे ख़बर हुजे कि हल कुछ त मिलंदो, त उहे वीचारा अची करे हाराइजी वेंदा आहिनि। हृदय में हू हाराइण जो अर्थ आहे कि उत्साह न रहे, उत्साह न रहे ऐं उमंग न रहे, ईअं ई वेठो हुजे, उहे वीचारा आहिनि। वीचारा इन करे कि संसार में उहे सुठियूं शयूं उन्हनि खे वणनि कान थियूं, कल्याण करण वारियूं, ऐं मिलेनि थो वरी हिकु ई उपाय रामचरितमानस कथा, उहा उन्हनि खे वणे नथी, त हिननि जो थींदो छा? इहो सोचे करे तुलसीदास उन्हनि खे वीचारो थो चए कि हिन जो थींदो छा, परिणाम छा निकिरंदो। ही एतिरा सुम्हियल जो जॾहिं हिननि जो समय पूरो थींदो तॾहिं इहा गुरबाणी हिते सूट थिए थी। ए जग धूमे का पहाड़, तुलसीदास गुरु तेग बहादुर साहिब जन चवनि था ही जग हिकु धुएं जो पहाड़ आहे। धुओं ॾाढो वॾो फैलियल हूंदो आहे, पर उन में न कठोरता हूंदी आहे, न पाणी हूंदो आहे, कुछ भी कोन हूंदो आहे, हिकु गुब्बार हूंदो आहे। त संसार में ईअं ई आहे। ए जग धूमे का पहाड़ तैसा चामनिया, ए जग धूमे का पहाड़ तैसा चामनिया, यह विचार तैसा चामनिया, यह विचार मन कहाँ विसार्यो, राम नाम मन कहाँ विसार्यो, राम नाम तन बिन से जम स्यो परे काम, तन बिन से जम स्यो परे काम, तन बिन से जम स्यो परे काम, मन कहाँ विसार्यो, राम नाम। तो ये वेचारा माण्हू आहिनि जेके राम कथा में अची करे भी सुस्त थी था वञनि, ॼण फाथाइनि अची, त इन्हनि जो कमु जमदूत सां पवंदो। अहिड़नि जो आवत ऐं सरत कठिनाई, राम कृपा बिन आय न जाई। तुलसीदास चए थो हू जेको मानसरोवर मां ॾिसी आयमि, उस ताईं पहुचण ॾाढो कठिन आहे। रस्ते ते पहाड़, दुर्गम रस्ता, थधि, त हिन में बि इहा सभु कठिनाई आहे। रामचरित मानस ताईं पहुचण भी को आसान कान्हे। कहिड़ियूं कहिड़ियूं कठिनाइयूं आहिनि से ॿुधो। आवत ऐसर अति कठिनाई, ॾाढियूं कठिनाइयूं अथव। राम कृपा बिन आय न जाई, भगवान जी कृपा बिना कोई हेसि ताईं अची भी नथो सघे। त हाणे ईअं न सोचिजो कि माण्हू घटि छो ईंदा आहिनि, छो त राम कृपा बिना कोई अची भी नथो सघे। हिन राम कथा जे सरोवर में पहिरीं कठिनाई, कठिन कुसंग कुपंथ कराला। पहिरीं कठिनाई इहा ई आहे, कुसंग, खराब संगी साथी, साहेड़ियूं अगरि अहिड़ियूं हुजनि
अशरफी, श्रीवल्ली अहिड़ियूं अगरि हुजनि साहेड़ियूं त उहे त पहिरीं चवंदव कहाँ जा रही है, अरे छोड़ तू बैठ यहाँ पे। और वहां कुछ विशेष नहीं होता है। सत्संग में, राम कथा में, कथा तो छोटी निम्न चीज है। केवल इहो ही न, कुछ भी चई करे तव्हांजो रस्तो रोके सघनि था। मूंखे त जेको मिसाल ईंदो आहे ओॾी महिल उहा ॾेई छॾींदो आहियां, उन मिसाल खे न पकड़जो। हिकु चए पई दरबार जी की तव्हां हीअ मिसाल, तव्हां हीअं चयव न त मां त ध्यानु ई न ॾींदी आहियां कंहिं ते। त मां सिर्फ़ु इहो न, उनमें सभु अची वियो। साहेड़ियूं तव्हांखे अहिड़ियूं मिलनि जेके चवनि बि कुझु न, पर तव्हां उन्हनि खे ॾिसी करे ई उन्हनि ॾे आकर्षित थी वञो ऐं राम कथा खां परे थी वञो। कुझु बि थो थी सघे। उनखे कुसंग चइबो आहे, जेको रामचरित मानस जे सत्संग ताईं न पहुचण ॾे। अच्छा, हुनमें परिवार बि त आहे। परिवार त वॾो हुआ, उहो बि त संग आहे। घोट, पुट, धीअ, कोई भी जेको चए कि वहां कुछ नहीं रखा, कुछ नहीं है वहां पे, ये तो ऐसे ही है टिकाने वाले, यो कुछ संग, खराब संग। तिनके बचन बाग हर ब्याला। इन्हनि जा जेके वचन लॻंदा आहिनि न, तुलसीदास चए थो शेर वांगर ऐं नांग वांगर थींदा आहिनि इन्हनि जा वचन, जेके मजबूर करे घर में ई रोके छॾींदा आहिनि। परिवार वारा कुछ भी चई करे कि ज्यादा ही तो वणे तोखे राम कथा, ज्यादा ही इंटरेस्टिंग, कुछ भी, इनखे चइबो आहे नांग वारा वचन। या कोई चए कि अरे हम कुछ नहीं है और वो सत्संग तेरे लिए सब कुछ है, घर कुछ नहीं है क्या, ये शेर वारा वचन। शींह ॼण घुर्राए थो। तुलसीदास पहिरियों ही लिखी छॾियो इहो सभु। कठिन कुसंग को पंथ कराला, तिनके वचन बाघ हर ब्याला। के चवंदव अरे कथा में तो वो है पता नहीं क्या क्या, मतलब जेके नेगेटिव ॻाल्हियूं आहिनि। कथा में त हीअं लिखियल आहे, स्त्रियुनि जी बुराई लिखियल आहे ऐं घटि जात वारनि जी बुराई आहे, या अॼु जे समय में इहे कोन थियूं हलनि। इहे सभु ॻाल्हियूं रोके छॾींदियूं आहिनि। ऐं ॿियो ॾिसो, ग्रह कारज नाना जंजाला, वॾी रुकावट, घर जा कम। हाणे न को घोट भी कुछ चए थो, न पुट भी मना थो करे, पर खुद खे ई थो लॻे कि ॾाढा कम मुंहिंजा पेंडिंग पिया आहिनि। त इहो अथव रुकावट, आसान कान्हे हेसि ताईं पहुचण। ग्रह कारज नाना जंजाला, घर जा ज़रूरी कम। कोई अची वियो या सत्संग जी टाइम ते किथे हाणे वञिणो आहे, मुंहुं ॾियण वञिणो आहे, कंहिंखे पुछण वञिणो आहे, कंहिंखे ॾिसण, किथे थियण वञिणो आहे, किथे लाॾनि में वञिणो आहे। इहे ग्रह कार्य जंजाल आहिनि। इन्हनि खे तुलसीदास चयो आहे अति दुर्गम शैल विशाला। इहे पहाड़ आहिनि, पहाड़। ससुई पुनुअ जो हिकु भॼन आहे न, कलाम पेरे पवंदी सान, उहा पुनल खे ॻोल्हण निकिती त रस्ते ते पहाड़ बि आया, नदी बि आई, रेगिस्तान बि आयो। त उन ते हिकु सुठो लिखियल आहे, उठ वेरी ओठार वेरी, ओठी वेरी थियरम ॾेर, पहिरियों वेरी सिज थियो, ईअं चंड बि वेरी थियो, मुंहिंजो हे बि दुश्मन थियो, पर मां इहे सभु पार करे पंहिंजी प्रियतम ताईं पहुचंदसि। ॻायूं छा? तव्हां चओ त ॻायां।
हो भलो हो शल जीवे मुँह भायो मुझे माने हमेशा हुदा प्री कोई कमीनी हलिया कहल कयाऊं कान देव्या डाह के सूरन जा सामान जोरू रात जुवान जेॾियूं जत करे वया हो शल जीवे पेरे पवंदी सान चवंदी सान हे त थी कथा ससुई पुनूअ जी कि ससुई जे अॻियां केॾियूं कठिनायूं आयूं पर इन्हे खे तव्हां खणिजो पंहिंजे लाइ कि परमात्मा सां मिलण में बि केॾियूं कठिनायूं आहिनि पेरे पवंदी सान चवंदी सान पेरे पवंदी सान चवंदी सान रही वञ रात भंगोर में रही वञ रात भंगोर में पेरे पवंदी हथ जोड़ींदी उठत आरी जाम जा जीजल जाम जा भेनर जाम जा भाइर जाम जा जेॾियूं जाम जा वागूं वठंदी सान चवंदी सान हो चढ़ी त जबल चोटते चढ़ी त जबल चोटते भेनर चोटते जीजल चोटते सरजू चोटते भेनर चोटते उठ वेरी ओठार वेरी अज वेरी थियणम देर चौथो वेरी वाव थियो जंहिं लटिया पुनूअ जा पेर पंजो वेरी सिज थियो ओ जंहिं उलही कई अवेर छहों वेरी छपड़ थियो जंहिं सवाल कया मुंहिंजा सेर सतों वेरी चंड थियो जो खिड़ियो न वॾीअ वेर हाणे वाहिड़ीअ जी वेर ओ जे मां छिलियूं करियां छपरे औखा
चवंदी सान चवंदी सान रही वञ रात भंभोर में रही वञ रात भंभोर में। असांजे सिंधियुनि जो सुठो इहो हिकु लोक कथा आहे जंहिंमें परमात्मा सां मिलण जे लाइ जेके कठिनायूं अचनि थियूं उन जो वर्णन आहे। त रामचरित मानस ताईं पहुचण ई ॾाढो कठिन आहे। घर जा जंजाल ऐं वरी वॾी ॻाल्हि घर वारा चवंदव कि ऐं मायूं ख़ुदि ई चवंदियूं आहिनि कि भाई असां गृहस्थी आहियूं। अरे गृहस्थी आहियो त इहे सभु तव्हां बाबा वञी पढ़ो, बाबा वञी सम्झो, तव्हां इन ते हलो, बेटा बेटा ॾेई छॾींदासीं तव्हांखे। इहा ॾाढी ग़लति अवधारणा हली रही आहे। जिते सत्य जी ॻाल्हि अचे न, कोई संत सत्संग में का ॻाल्हि चए, हलो सत्संग में त ॿुधी वेंदियूं, सत्संग खां पोइ कोई कंहिंखे चए न कि तूं थोरो भगवान जो नाम जप, थोरो लोभ छॾ, थोरो हीअं कर, त चवंदव अरे भाई असां संसारी आहियूं, त असां गृहस्थी आहियूं। त गृहस्थी हुअण जो छा इहो मतिलबु आहे कि तूं लोभ बि कर, तूं कूड़ बि ॻाल्हाए, तूं सभु पाप कर? छा इहो ठप्पो लॻी वियो छा कि गृहस्थी कुझु बि करे? न, मां इहो सोचे करे न ॻाल्हाईंदो आहियां कि सिर्फ़ असां ॿावनि खे हलणो आहे त मां ज़बरदस्ती सभिनि खे हलारायां। मुंहिंजो मतिलबु आहे तव्हां ऐं मां सभु आम इंसान ई आहियूं, सभु गृहस्थी ई आहियूं, सभु हिक ई ॿेड़ीअ में सवार आहियूं। त तव्हां सभिनी जे लाइ आहिनि इहे ॻाल्हियूं। मां कुझु बि अॻे चवां त इहो ई चवनि कि अरे तव्हां त बावा माण्हू आहियो न। मां चवां भाई मां पंहिंजे पुट खे हिंदी मीडियम में पढ़ायो आहे, त तव्हां बावा माण्हू आहियो न, इहो तव्हांजा नियम अलॻि आहिनि। मां चयो मां इन लाइ करे न, सभिनि जे लाइ इहो ई नियम आहे। मां चवां सिंधी ॻाल्हायो त तव्हां बावा माण्हू आहियो न, असां गृहस्थी आहियूं। हाणे इहा कहिड़ी ॻाल्हि थी? अलॻि अलॻि न सम्झो संतनि खे ऐं पाण खे। हितां व्यास गद्दीअ जूं ॻाल्हियूं गृहस्थी जे ई लाइ आहिनि, ख़ासि कर रामचरित मानस जूं। त इहो वॾो जंजाल इहो आहे कि असां गृहस्थी आहियूं न। मां चवां इच्छा न रखो, कामना न रखो, त चवनि असां गृहस्थी आहियूं न। हर ॻाल्हि में गृहस्थी गृहस्थी छा आणींदा आहियो? इनखे हथियार ठाहे छॾियो अथव या कि जिते फासूं उते चऊं गृहस्थी। जलेबियूं बि चवनि, जलेबियुनि खे जीअं ई चओ तूं ज्ञान ॾाढो पई करी हुन ॾींहुं, ऐं हाणे हुन ते हली कान थी, चए असां गृहस्थी आहियूं न। त छा कयूं? गृहस्थी आई त तूं कूड़ बि ॻाल्हाईंदी आहे, तूं वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कंदी आहे, पोइ जिंद छॾाइण लाइ चवंदी आहे असां गृहस्थी आहियूं। इहो चवणु चाहींदियूं आहिनि कि गृहस्थी आहियूं त असांजूं ज़रूरतूं बि आहिनि, ज़रूरतूं आहिनि त असांखे लोभ बि करणो पवंदो, समाज में मुंहुं ॾियणो आहे त कूड़ बि ॻाल्हाइणो पवंदो, आडंबर बि करणो पवंदो। असां गृहस्थी आहियूं न। त गृहस्थी ई त सुठे शान सां थी ॿुधाई। गृह कारज नाना जंजाला, इहो वॾो जंजाल इहो ई अथव। इहे पहाड़ आहिनि वॾा, रस्ते ते पहाड़ मिलंदा आहिनि न, कि इन्हनि खे पहाड़नि खे मां कीअं ओरांगे वञा। त कोई हिम्मत करे कि पंहिंजी गृहस्थीनि जा कम बि करे वठे, घर जे परिवार वारनि खे बि चुप कराए वठे, त बि अञा ॿिए रुकावटूं आहिनि। बन बहु विषम मोह मधुमाना। हाणे वॾी रुकावट ॾिसो कहिड़ी आहे, खुदि जो एटीट्यूड। हाणे घर जा कम बि कोन्हनि करणा, घर वारा बि कुझु मना नथा कनि, पर खुदि जो एटीट्यूड। टे शयूं, मोह, मद ऐं मान। मोह मतिलबु असां हुन ॾींहुं ॿुधोसीं, कुझु खे कुझु सम्झणु, अयथार्थ खे यथार्थ सम्झणु, इहो मोह। ऐं मोह इहो बि मञो कि मां हिते हली त अचां, पुठियां कोई अचे मिलण त
पुठियां छा थींदो, पुठियां केरु ॾिसंदो। मद वरी हुनखे चइबो आहे, मद जीअं धन जो मद नशो, विद्या जो मद, ज्ञान जो मद, कुल जो मद। कंहिंखे वरी इहो हूंदो आहे कि मां उते वञा त मां त आम मां ई थी वेंदसि उते, त मां हेॾी वॾी, मां हेॾी पैसे वारी, मां ज्ञानी, मूंखे हेॾी सीट मिलियल। इहो मद रोके छॾींदो आहे। ऐं मान, पंहिंजो अभिमान कि मां उते हेठि कीअं वञी वियां। तुलसीदास चए थो इहे बीहड़ बन जे समान आहिनि, माना घाटा झंगल, बोरवन न, ईअं खतरनाक झंगल आहिनि इहे। कोई मानसरोवर वञे ऐं रस्ते ते झंगल अची वञे त घबराइजी वेंदो आहे न। तीअं ई कोई राम कथा जे लाइ निमंत्रण मिले, पर इहो मान, मद ऐं मोह अची वञे त इहो कोन वेंदो। केॾो ॾुखियो आहे। इहे सभु पार करे तव्हां हेसि ताईं आया आहियो, पर हेसि ताईं अचण बि काफ़ी कोन अथव। नदी कुतर्क, रस्ते ते नदी ईंदी आहे त हिते कहिड़ी नदी आहे, कुतर्क, ख़राब तर्क, तव्हां न ॾींदा, ॿिया तव्हांजे कन में भरींदव। ऐं अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं, खिल बि ईंदी आहे ऐं गुस्सो बि ईंदो आहे। के चवंदव रामायण ॿुधण न वञिबो आहे, रामायण ॿुधण सां घर में दरिद्रता ईंदी आहे, को ईअं चई ॾींदव। ऐं तव्हां उते ई बीह रहंदा, दरिद्रता छॾ भाई, त अमीरी किथे ईंदी, चल मेरे साथ जलेबी बाई के पास। इहे कुतर्क। ऐं तर्क कीअं ॾींदा, भाई ग़रीबी छो ईंदी, राम एॾो धर्म ते हलंदो हो त राजपाट खसिजी वियसि ऐं उनखे झंगल मिली वियो, बनवास मिली वियो। सीता वीचारीअ खे पोइ वरी डबल बनवास मिलियो। त अहिड़ी कथा ॿुधण वेंदी आहे तूं। ऐं तव्हां बि हुजो अगरि भोला भाला त फासी वेंदा। ऐं जलेबीअ लाइ वरी सुठा तर्क कि देख दादी की ड्रेस तो देख, इनके चेहरे पे चमक तो देख, सिस्टम देख, लोग देख। इनखे कुतर्क चइबो आहे। इहे बि माण्हूअ खे राम कथा ताईं पहुचण कोन ॾींदा आहिनि। इहा नदी आहे वॾी नदी, कुतर्क भयंकर, वॾी भयंकर नदियूं आहिनि इहे। वरी ज़रूरी शइ जेका आहे श्रद्धा। श्रद्धा ई न हूंदी, श्रद्धा न जंहिंखे साण बेहाज छा कंदा, मन में खेसि मदाई त महराज छा कंदा। श्रद्धा ई न हुजे त उहो वेंदो ई कान। मानसरोवर वञण जे लाइ ख़र्च खपे, पैसा बि खपंदा आहिनि। त हिते श्रद्धा ई राह जो ख़र्च आहे, रस्ते जो ख़र्च आहे श्रद्धा। जंहिं वटि श्रद्धा कान्हे ऐं संतनि जो संग कान्हे, ऐं जंहिंखे भगवान राम प्रिय कान्हे, उन जे लाइ त ही राम कथा ॾाढी अगम आहे, दुर्गम आहे। टे शयूं, हिकु श्रद्धा, ॿिए सभु ॻाल्हियूं छॾे ॾियो, केवल टे सम्झो। अगरि टे शयूं बि आहिनि त बि माण्हू पहुची वेंदो। हिकु श्रद्धा। श्रद्धा जो अर्थ आहे कि जेका जेका ॻाल्हि हले सत्संग में, कथा में, उहो प्रेम सां ॿुधण ऐं उन ते यकीन करण। इहा आहे श्रद्धा। ॿियो आहे भगवान सां प्रेम। ॿियो आहे संतनि जो संग, सुठनि माण्हुनि जो संग हुजे जेके तव्हांखे एॾा प्रेरित कनि भगवान जे तरफ़। ऐं टियों भगवान सां प्रेम। त बि उहो सुगमता सां पाए वेंदो। त तव्हां हेसि ताईं अची त वेंदा आहियो, जीअं तीअं करे अची विया। पोइ बि अञा ईअं न सम्झिजो कि बस थी वियो कमु, असां मानसरोवर में सनानु करे वरितोसीं। न, जो कर कष्ट जाए पुन कोई माण्हू इहे सभु विघ्न पार करे पहुची बि वञे सत्संग ताईं, राम कथा ताईं, त हिकु ॿी प्रॉब्लम। हुन मानसरोवर में एॾी थधि हूंदी आहे
जो हिम्मत न थींदी आहे सनानु करण जी। त के माण्हू हिते अची करे जड़ थी वेंदा आहिनि, जीअं थधि में माण्हू ॼमी वेंदो आहे, त के माण्हू हेसि ताईं अची करे बि जड़ माना ध्यान न ॾियण, ध्यान न जिनजो, बसि वेठा हूंदा, त पहुची करे बि उन्हनि सनानु कोन कयो। अच्छा, के वरी पहुची त विया सत्संग में, पर निंड बि अची वेंदी अथनि। किन किन माण्हुनि खे निंड अची वेंदी आहे। तुलसीदास चए थो, जात ही नींद जुड़ाई हुई, नींद क्यों आई श्याम सुंदर बिन, नींद क्यों आई। छा गुलनि ते ईंदी आहे। मोरारी बापू चवंदो आहे कि अगरि राम कथा में निंड अचे थी त बि सुठो आहे, भई घर सुम्हण खां त हिते ई सुम्हो, कथा में ई सुम्हिया आहे न। अॻे हाणे एॾो कान्हे, अॻे माण्हुनि खे निंड ॾाढी ईंदी हुई सत्संग में, छो त वीचारा उथंदा सवेल हुआ, लेडीज़ जेंट्स सभु सवेल उथंदा हुआ। न त सवेल उथंदा आहिनि न, मेन कारण आहे जेको सवेल उथंदो ऐं ॾींहं जो निंड न कयईं, ऐं सत्संग जो टाइम हूंदो हुओ अॻे 4 बजे शाम जो, 4 साढे 4, टीवियूं हूंदियूं कोन हुयूं, त थोरी देर में अगरि बोर कयईं सत्संग करण वारे, त अॻे दृष्टांत ॾींदा हुआ कि हिकु सेठ सत्संग में निंड अची वियसि, त सपनो ॾिठई मां दुकान ते वेठो आहियां, दुकान ते पहुची वियो, हेॾा कथा पई थी हले ऐं उते दुकान ते पहुची वियो, ग्राहक आयो आहे, कपिड़े जो दुकान हुअसि, त कपिड़ो कढी करे उनखे फाड़े पियो, हेॾा पंहिंजी धोती पियो फाड़े, ऐं वरी उन संत जो गमछो हथ में अची वियसि, त अहिड़ियूं थींदो हूंदो, कंहिंखे वरी रस अची वियो, अहिड़ियूं बि कथाऊं। त निंड हाणे न ईंदी आहे, छो त माण्हू उथनि ई देर सां था, त इहा का बुराई कान्हे, पर हूअ निंड अची वेंदी आहे, जड़ता। माण्हू अखियुनि सां त जागे पियो थो, पर ध्यान ई न, ध्यान किथे ॿिए पासे। मूंखे ख़ुशी आहे असां वटि ईअं कोन एॾो थींदो आहे, इहो कुझु ॾाढो दुर्लभ थी वियो आहे, ऐं इन जी प्रसन्नता आहे। ॿियनि हंधि वञी ॾिसजो, इहो सभु मिलंदव। त शायदि हिते सभु मानसरोवर जा श्रोता ई पिया था पहुचनि, हंस चूंडजी करे, छटाई थी करे उहे वञी पिया था बचनि। जो कर कष्ट जाए पुन कोई, जाते नींद जुड़ाई हुई, जड़ता जाल विषम और लागा, गयो न मजन पाव अभागा। के मानसरोवर ताईं पहुचंदा आहिनि, थधि लॻंदी अथनि, पर तॾहिं बि हिमत कंदा आहिनि, हल भला हिकु टुॿी त हणी वठां। टुॿी हणण खां पहिरियों ई उन्हनि खे बुखार अची शुरू थींदो आहे। हाणे बुखार में थोरी सनानु कबो, वापसि हली ईंदा आहिनि। त के हिते पहुची करे बि कि हल भला ध्यानु ॾियूं था, भला आया आहियूं, ॿुधूं था कननि सां, पर जीअं ई अहिड़ी ॻाल्हि अची वई व्यास गद्दीअ तां जेका ईगो ते टच हर्ट थी करे, त बुखार चढ़ी वेंदो अथनि कि अरे यार कोन्हे करणो हिन में सनानु, कोन्हे ॿुधणी इहा, हल वापसि। ऐं वापसि वञी करे छा कंदा आहिनि, वापसि वञी करे पंहिंजी घटिताई न ॿुधाए करे हितां जूं घटितायूं पेश कंदा। मानसरोवर में पहुची करे कंहिंखे थधि लॻी वञे, बुखार चढ़ी वञे ऐं वापसि हलियो अचे, पोइ कोई माण्हू पुछेसि भई छा थियो, उते छा कयई तो, त पहिरीं ओतिरो सुठो ॿुधाईंदसि जेतिरो पाण कयई, जेको जेको पाण कयई, भई हितां खां वियासीं ॾाढो आनंद आयो, हितां खां हेसि ताईं बस में वियासीं, पोइ पंधु हलियासीं, इहो सुठे सां ॿुधाईंदो।
अरे भाई उते सनान कई, चवंदो सनान छा करणो आ, फालतू आ, उते कोई जहिड़ो हिते पाणी तहिड़ो उते पाणी, सभु सेम त आहे, साॻियो त आहे। मन सुठो हुजणु खपे, छो त पाण सनान कोन करे आयो आहे। तहिड़ीअ तरह राम कथा में कोई पहुची बि वञे ऐं उनखे ॻाल्हि न वणे त उते वञी चवंदो अरे यार सत्संग त सभु सत्संग आहे न, सेम अथई, उहो ई अथई, जेको हिते आहे उहो हिते ई अथई। इन जो मतिलबु उहे अभागा, उहे कोन सनान करे सघिया, कथा में टुॿी कोन हणी सघिया। कर न जाए सर मज्जन पाना, फिर आवे समेत अभिमाना, जो बहुर कोई पूछन आवा, सर निंदा कर ताए बुझावा। तुलसीदास चए थो पर जंहिंजे मथां राम जी कृपा थिए थी न, उनखे कोई विघ्न न, उहो खींचे वठी थो अचे राम उनखे। सकल विघन व्याप नहीं तेहि, राम सुकृपा बिलो कहीं जेहि। सोई सादर सर मज्जन करही, महाघोर तरह ताप न जरही। जंहिंजे मथां भगवान जी कृपा थिए थी उहो हेसि ताईं पहुची बि थो वञे, उनजो मन बि लॻी थो वञे ऐं ॿुधे बि थो, ऐं ॿुधे थो त उनजा टई ताप नास था थी वञनि, टई प्रकार जा दुख उनजा नास था थी वञनि। ऐं जंहिंखे प्रेम थी थो वञे भगवान जे चरणनि सां, उहे हिन सरोवर खे कॾहिं कोन छॾींदा आहिनि। जंहिंखे राम कथा सां प्रेम थी थो वञे उहो कॾहिं कोन छॾींदो, जंहिंजी वृत्ति जुड़ी वई। ते नर यह सर तजह न काऊं, जिनके राम चरण भल भाऊ। जो नाहे चह एह सर भाई, सो सत्संग करो मन लाई। त तव्हां बि अगरि चाहियो था कि अहिड़े रामचरित मानस रूपी सरोवर में असांजो प्रेम बणे, त उन लाइ सत्संग ज़रूरी आहे। सत्संग माना जीवन में सत्संग, जीवन में सत्य जो संग, सत्य सां प्रेम करणु ज़रूरी आहे। ऐं जिते बि जहिड़े रूप में सत्संग मिले उहो करणु ज़रूरी आहे, त हेसि ताईं तव्हां पहुची वेंदा। सत्संग में हल प्यारा, आनंद अगर चाही। सत्संग में हल प्यारा, आनंद अगर चाही। अमृत जेहू दे छो, दिल प्यास में तड़फाई। अमृत जेहू दे छो, दिल प्यास में तड़फाई। सत्संग में हल प्यारा, आनंद अगर चाही। सत्संग जिया महिमा, सा आहे हटाइण जी। सत्संग जिया महिमा, सा आहे हटाइण जी। वचनन खे विचारे, कुछ हिरस हटाइण जी। कर ढोक तू श्रद्धा जो, जो वचन तो ठुकराई। सत्संग में हल प्यारा, आनंद अगर चाही। सत्संग में
अमृत जेहूं दे छो दिल प्यास में तड़पाई सत्संग सत्संग में श्याम अच्छी जो कुछ न पिराई थो गद पाण सा संतन जो नालो भी घटाई थो सतगुर भी कंदा चौछा जे मन खे न बदलाई सत्संग में हल प्यारा आनंद अगर चाही सत्संग में हल प्यारा आनंद अगर चाही सत्संग में अमृत मिले तो उहो छॾे करे माण्हू छो फालतू पंहिंजो जीवन फालतू ॻाल्हियुनि में विञाए थो सत्संग कंदे सुठो संग कंदे कंदे राम कथा सां प्रीत थी वेंदी त तुलसीदास इहो मानसरोवर जो वर्णन कयो आहे हाणे हिकु ॿी ॻाल्हि ॿी जानकारी ॿुधो राम कथा जी सरयू नदीअ जी सरयू नदी मानसरोवर मां निकिती आहे उन जी कथा ईअं आहे कि जॾहिं भगवान शंखासुर दैत खे मारियो ऐं 4 वेद वापसि आंदई मत्स्य अवतार में वो भगवान वापसि पंहिंजे उन रूप में अची वियो चतुर्भुजी रूप में उन वक़्तु भगवान खे ॾाढी ख़ुशी थी कि मां हिकिड़ो ज़रूरी कमु कयो बोझ हल्को कयो असुर जो मारियो असुर खे मारे ऐं पंहिंजे भगतनि जो भार हटायो इन ख़ुशीअ में प्रसन्नता में भगवान जा घोड़ा वहण लॻा ख़ुशीअ जा घोड़ा उन्हनि घोड़नि सां ठही नदी उहे घोड़ा पिया मानसरोवर में उन सां ई नदी ठही आहे सरयू पोइ वरी समय पाए करे विवस्वान मनु हो उन मानसरोवर खां उहा नदी कढी अयोध्या ताईं आंदी सरयू नदी पोइ सरयू नदी अञा अॻिते वई आहे तुलसीदास हिन रामचरितमानस खे मानसरोवर चयो न त इन मां हाणे उहो सरयू नदी थो कढे त हाणे उन जो रूपक ॿुधो संक्षेप में चए थो जेका मुंहिंजी कविता आहे न इहा सरयू नदी आहे ही सरोवर आहे इन सरोवर मां सरयू नदी निकिती आहे उहा मुंहिंजी कविता आहे अस मानस मानस चख चाही भई कभी बुद्धि बिमल अवगाही हिन रामचरित मानस में सनान करण सां ये ॿुधण सां मुंहिंजी बुद्धि शुद्ध थी तुलसीदास तो चए बुद्धि शुद्ध थी उन शुद्ध बुद्धीअ सां मुंहिंजो हृदय भी आनंद सां भरिजी वियो ऐं हीअ कविता ठही वई इहा ई सरयू नदी थी वई हाणे हिन मां जेका उहा सरयू नदी निकिती आहे उन जो वर्णन आहे
भयउ हृदय आनंद उछाहु, उमगेऊ प्रेम प्रमोद प्रबाहु। चली सुभग कविता सरितासो, राम विमल जस जल भरितासो। हुन सरयू नदीअ में निर्मल जल आहे, हिन मुंहिंजी कविता रूपी नदीअ में राम यश आहे। सरजू नाम सुमंगल मूला, लोक वेद मत मंजुल कूला। हूअ जेका नदी आहे सरयू, उन जा 2 किनारा आहिनि। मुंहिंजी हिन कविता जा बि 2 किनारा आहिनि, हिकु लोकमत ॿियो वेदमत। हिन सॼे संसार में इहे 2 शयूं पिए थियूं हलनि। हिकु लोकमत कि संसार में अॼुकल्ह छा हली रहियो आहे, कंहिंखे मान्यता आहे। ॿियो वेदमत कि शास्त्र कंहिंखे मान्यता था ॾियनि। हिन रामचरितमानस में 2 किनारा आहिनि, ॿिन्हिनि किनारनि जे विच में ई कविता हली आहे। माना हिन में लोकमत बि आहे ऐं वेदमत बि आहे। संसार जी बि मर्यादा आहे ऐं वेदनि जी बि, ॿिन्हिनि खे आदर ॾिनो वियो आहे। नदी पुनीत सुमानस नंदिनी, कलिमल त्रन तरो मूल निकंदनी। नदी जेका आहे उहा पावन पवित्र आहे, सरयू नदी। त हीअ जेका आहे न कविता बि, इहा बि पाप रूपी तिनकनि खे ऐं वृक्षनि खे उखाड़े छॾींदी आहे। श्रोता त्रिविध समाज, पुर ग्राम नगर दुहु कूल। संत सभा अनुपम, अवध सकल सुमंगल मूल। श्रोताउनि जे बारे में थो अचे। नदी जिते जिते वहंदी आहे त उन नदीअ जे किनारे ते गांव नगर पुर इहे वसी वेंदा आहिनि। तुलसीदास चए थो मुंहिंजी कविता में जेके श्रोता आहिनि न, उहे गांव नगर पुर आहिनि। तव्हां सभु इहे श्रोता बि 3 प्रकारनि जा थींदा आहिनि, के पुर वांगुरु, के गांव वांगुरु, के नगर वांगुरु। नदीअ किनारे ते काशी जहिड़ा बि शहर हूंदा आहिनि। नदीअ किनारे ते नंढा नंढा गांव बि हूंदा आहिनि, गंवारनि जा। नदीअ किनारे जंगल वारा आदिवासी बि हूंदा आहिनि। त श्रोता बि 3 प्रकारनि जा, के आदिवासी, के ग्रामीण, के नगरवासी। इन्हनि खे सरल भाषा में ईअं सम्झो, 3 प्रकारनि जा श्रोता, उच्च, मध्यम ऐं निकृष्ट। सुठा, मीडियम ऐं हुए। सुठो श्रोता उहो जेको अखियुनि सां वक्ता जो मुख ॾिसे। ॿुधजो, अखियुनि सां वक्ता जा हाव भाव ॾिसे, पर कननि सां वरी उनजी वाणी ॿुधे। कननि सां उनजी वाणी ॿुधे ऐं बुद्धीअ सां उन वाणीअ जो अर्थ कढे ऐं मन लॻाए करे उन अर्थ खे ग्रहण करे। सुठो श्रेष्ठ श्रोता इहो, ॾिसे अखियुनि सां पर ॿुधे वरी कननि सां ऐं वीचार करे बुद्धीअ सां, ऐं जेका ॻाल्हि बिल्कुलु सही लॻे उहा मन लॻाए करे ॿुधे। ऐं जेको मीडियम श्रोता आहे, मध्यम, उहो वरी उहो जेको ॾिसंदो आहे, थोरी बुद्धि लॻाईंदो आहे, पर 2 शयूं अथव पंहिंजे घरनि में अॻे हूंदियूं हुयूं। हिकु परण छा थींदो आहे, जंहिंमें छेद हूंदा आहिनि, ऐं ॿियो थींदो आहे छॼ। हिकिड़ा श्रोता थींदा आहिनि छॼ वांगुरु, जेके ग्रहण कंदा आहिनि, संभाले रखंदा आहिनि वचननि खे। ऐं हिकिड़ा थींदा आहिनि परण वांगुरु, सॼो वही हलियो वेंदो आहे। भरींदा त आहिनि पर सॼो खाली थी वेंदो अथनि। पाणी भरिजे उन परण में, सॼो हारजी वेंदो न। तीअं इहे मीडियम टाइप जा आहिनि, ॾिसंदा बि आहिनि, ॿुधंदा बि आहिनि, थोरो दिमाग़ सां वीचार बि कंदा आहिनि, पर सॼो निकिरी वेंदो अथनि। ऐं निम्न त उहे ई आहिनि जेके रुगो ॾिसंदा आहिनि, ॾिसी करे वक्ता खे न, माण्हुनि खे, केरु आयो केरु वियो, छा थियो छा न थियो, चल ठीक है हो गया। इहे 3 प्रकार जा श्रोता आदिवासी आहिनि, के
के ग्रामवासी के नगरवासी। राम भगत सुर सरित ही जाई, मिली सुकीर्ति सरजू सुआही। जेका सरयू नदी आ न, उहा आखिरी में गंगा सां मिलंदी आहे, गंगा जी सां। तो तुलसीदास चए थो असांजी हीअ सरयू नदी जेका आहे न कविता वारी, इहा भक्तीअ में वञी मिलंदी आहे। भक्तीअ ते स्टॉप आहे तुलसीदास जी कविता जो। ऐं हिकु सोन नदी आहे। असां अमरकंटक विया हुआसीं, उते उहा सोन नदी आहे। सोन नदीअ जो उद्गम स्थान आहे। असां जिते जल भरियो होसीं ऐं वीडियो बि मोकिलियो होसीं कि भाई हितां सोन नदी शुरू थी थिए। उहा सोन नदी अॻिते वधी करे वॾो रूप धारण करे उहा बि गंगा जीअ सां मिलंदी आहे बिहार पटना में। पोइ हिकु जॻह ते ईअं थींदो आहे कि टई नदियूं गॾु हूंदियूं आहिनि, विच में गंगा, साइड में सोन नदी, ॿिए साइड में सरयू नदी। तुलसीदास उन जो भी रूपक तो बनाए। सोन नदी छाए, सानुज राम समर जस पावन, मिलेऊ महानद सोन सुहावन। राम ऐं लक्ष्मण जो जेको पराक्रम आहे हिन में वर्णन आहे। रणभूमिअ में ॿिन्हिनि भावरनि जेको पराक्रम ॾेखारियो उहा ई आहे सोन नदी। छो त सोन नदी ॾाढी कठिन यात्रा करे हेठि लहंदी आहे, पहाड़ पर्वतनि मां। उहा अची मिलंदी आहे गंगा सां, माना भक्तीअ सां। ऐं जेका हीअ आहे नदी सरयू, इहा कीर्ति थी वई, समझो गंगा थी वई न, जेका सोन नदी आहे सा थी वई यश पराक्रम, गंगा नदी थी वई भक्ति, ऐं हीअ जेका आहे कीर्ति। राम भगत सुर सरित ही जाई, मिली सुकीर्ति सरज सुहाई। ही सरयू नदी आहे सुकीर्ति। त टई शयूं मिली वयूं, भक्ति, कीर्ति ऐं यश। वरी ॿियो इन्हनि खे नालो थो ॾे तुलसीदास, मानस मूल मिली सुर सरही, सुनत सुजन मन पावन करही। जुग बिच भगत देव धुनी धारा, सोहित सहित सुबर्त विचारा। ईअं थो लॻे ॼण वैराग ऐं विचार, ज्ञान ऐं वैराग जे विच में भक्ति पे थी वहे। टे नदियूं थियूं न, सरयू, गंगा ऐं सोन नदी। त तुलसीदास चए थो गंगा त भक्ति आहे, भक्ति त गंगा खे नालो ॾिबो। उन्हनि जे विच में ज्ञान ऐं वैराग, इहे ॿ नदियूं हू आहिनि, हू ॿई सहायक नदियूं। त ईअं थो लॻे ज्ञान वैराग जे विच में भक्ति सूहे पई थी। ऐं जिते मिलनि थियूं उते त डरावनो हू पैदा थींदो आहे। टई नदियूं जो हिकु साथ मिलनि त तुलसीदास चए थो इहा टिन मुंहनि वारी जेका धारा आहे, इहा टिनिन प्रकार जे तापनि खे डेॼारण वारी आहे। टई ताप दूर, त्रिबद ताप त्रासक तिमुहानी, राम स्वरूप सिंधु समूहानी। त राम जे स्वरूप में रूपी समुंड में सभु वञनि थियूं। वरी इहो हिते रखी करे वरी अॻिते वधे तो तुलसीदास। अचो इन्हनि चौपाइयुनि खे ॻायूं। मानस मूल मिली सुर सरही, सुनत सुजन मन पावन करही। बीच बीच कथा विचित्र विभागा, जन सर तीर तीर बन बागा। उमा महेश विवाह बराती, पे जल चर अग्नित बहु भांति। रघुवीर रघु
तुलसीदास चए तो वापस पंहिंजी कविता में अची वियो कि मुंहिंजी जेका कविता सरयू नदी आ उन जो वर्णन तो करे कि हिन सरयू नदीअ जो मूल रामचरितमानस आ। जे हुन सरयू जो मूल मानसरोवर आ। हीअ गंगा में मिले थी सरयू, हीअ भक्तिअ में मिले थी। इन करे हीअ कथा ॿुधण वारनि जो मन पवित्र करे छॾींदी आ। हिन जे विच विच में अनेक अनेक विचित्र कथाऊं आहिनि। त ईअं सम्झो ॼण उहे नदीअ जे किनारे ते अलॻि अलॻि जंगल ऐं बाग आहिनि। हिन में भगवान शिव पार्वतीअ जी शादीअ जो वर्णन आहे। त ईअं सम्झो उन कविता में उहो जेको प्रसंग आहे शिव पार्वतीअ जो, उहे जीव जंतु आहिनि, जलचर आहिनि। छो त हुन शिव ऐं पार्वतीअ जे बारात में जेके भूत प्रेत आया हुआ उहे ई हिन मुंहिंजी कविता जा नदीअ जा जलचर आहिनि। भगवान राम जे जन्म जूं जेके वाधायूं आहिनि से हिन नदीअ जूं तरंगूं आहिनि। चइनिनि भाउरनि जो जेको बाल चरित्र आहे उहे हिन नदीअ में रंग बिरंगा कमल आहिनि। राजा दशरथ ऐं उन्हनि जी राणियूं ऐं उन्हनि जे कुटुंबनि जा जेके पुण्य कर्म आहिनि न, उहे ई हिन नदीअ जे मथां घुमण वारा पक्षी ऐं भंवरा आहिनि। सीता स्वयंवर जी कथा जेका आहे उहा हिन नदीअ जो सिंगार आहे। हिन में प्रश्न बि पुछिया विया आहिनि, उन्हनि जा जवाब बि ॾिना विया आहिनि। त प्रश्न जेके प्रश्न आहिनि उहे हिन जूं ॿेड़ियूं आहिनि ऐं जवाब ॾियण वारा हिन ॿेड़ियुनि जा केवट आहिनि। सम्झ में अचेव थो न? ठीकु आहे। कथा ॿुधण खां पोइ अगरि पाण में कोई चर्चा कनि था माण्हू हिन रामचरितमानस जी कथा ॿुधी करे पाण में ॻाल्हाइनि त उहे आहिनि जेके नदी पार करे यात्री पहुची विया ऐं किनारे ते कुझु ॻाल्हाइनि पिया था। इहा कविअ जी कल्पना आहे। हिन में परशुराम जो क्रोध आहे त उहो आहे नदीअ जो भयंकर धारा, ऐं भगवान श्री राम जा जेके वचन आहिनि उहे घाट आहिनि, नदीअ जा घाट। घाट उनखे बि रोकींदो आहे, नदीअ जे प्रवाह खे बि, वॾी लहरुनि खे बि रोकींदो आहे, जीअं भगवान राम परशुराम खे रोके वरितो हो। चइनिनि भाउरनि जी शादी जेका आहे उहा वरी बाढ़ आहे, कल्याणकारिणी बाढ़, कल्याण करण वारी बाढ़ आहे। कहत सुनत हर शही पुल काही, ते सुकृति मन मुदित नहाई। जेके ये कथा ॿुधी करे ऐं ॿुधाए करे ॾाढा ख़ुशि थींदा आहिनि उहो ई सम्झो हिन नदीअ में सनानु कंदा आहिनि। जेके ये कथा ॿुधी करे ॾाढा ख़ुशि थींदा आहिनि उहो ई उन्हनि सम्झो सनानु कयो आहे। कंहिंमें उन नदीअ जी ॻाल्हि थी हले जेका तुलसीदास जी कविता आहे। भगवान राम जे राज तिलक जे समय जेके मंगल गीत गाया विया हुआ त सम्झो उहे तीर्थ यात्री आहिनि जेके विशेष पर्व ते के नदीअ जे किनारे ते गॾु थींदा आहिनि। हिन में कैकईअ जी कुबुद्धि बि आहे। कैकईअ जी मत ख़राब थी वई हुई। उहा आहे नदीअ ते सेंवर उहा ॼमी वेंदी आहे न, सेंवर, उहा आहे काई, जंहिंजे करे वॾी विपत्ति अची वई। भरत जो चरित्र अहिड़ो आहे। भरत छा कयो ख़बर अथव? सभिनि जी ख़राब चालू षड्यंत्र नष्ट करे छॾियईं। त कॾहिं कॾहिं संत महात्माओं ऋषि मुनि नदीअ जे किनारे ते यज्ञ कंदा आहिनि पावन पवित्र थियण लाइ। त भरत जी तुलना उन सां कई वई आहे, जप यज्ञ सां। नदीअ जे किनारे ते कीचड़ बि हूंदी आहे, अंदर बि कीचड़ हूंदी आहे। त हिन में उहा कीचड़ कहिड़ी आहे? चए थो हिन में कीचड़ उहा आहे कि जिते जिते अवगुणनि जो वर्णन थियो आहे न, दुष्टनि जो वर्णन थियो आहे, ख़राब वर्णन आयो आहे, उहा कीचड़ आहे नदीअ जी।
पाण कॾहिं जलेबियुनि जे लाइ हू कंदा आहियूं विश्लेषण, त उहा कीचड़ ई सम्झो, पर उहा नदीअ जी कीचड़ आहे। हाणे 6 मौसमनि जो वर्णन थो करे तुलसीदास कि मुंहिंजी कविता रूपी सरयूअ में 6 मौसम आहिनि, छो त नदी हर मौसम में अलॻि अलॻि नज़र ईंदी अथव। का नदी हुजे गर्मीअ में उहा सिकुड़ियल नज़र ईंदी, बरसात में फैलियल नज़र ईंदी, शरद में सुंदर नज़र ईंदी, बसंत में भी सुठी। त तुलसीदास चए थो मुंहिंजी हिन कविता में 6 मौसम भी आहिनि। उहे कहिड़ा ॿुधो। हिम हिम सैल सुता शिव ब्याहू, शिशिर सुखद प्रभु जन्म ओछाहू। राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। बरनब राम विवाह समाजू, सोमुद मंगलमय ऋतु राजू। राम सिया राम जय जय राम। ग्रीष्म दुसहराम मन गवनु, पंथ कथा घर आतप भवनु। वर्षा भोर निशाचर रारी, सुरकुल सालिस मंगल धारी। राम राज्य सुख विनय बढ़ाई, विसद सुखद सोई सरद सुहाई। विषय सुखद सोई सरद सुहाई। तुलसीदास शुरू तो करे हेमंत ऋतु खां। हिम हिम सैल सुता चए तो हिन में जेका शिव ऐं पार्वतीअ जो जेको सुंदर वर्णन आहे, शिव ऐं पार्वतीअ जी शादीअ जो, उहो हेमंत ऋतु आहे। हेमंत समझिया न कारकतन खां पोइ, कारकतन खां पोइ नाहिरी शुरू थींदी आहे न, थधि जॾहिं शुरू थींदी आहे, थधि। ऐं हाणे जेको वियो महीनो उहो वरी शिशिर, वधीक थधि। त शिशिर वरी छा आहे, चए तो जॾहिं भगवान राम जो जन्म उत्सव थियो उहो शिशिर ऋतु आहे, पर सुखद आहे, शीतल आहे। भगवान जो जेको विवाह जो वर्णन आहे उहो बसंत आहे। भगवान राम जे विवाह में मंगल थियो उहो बसंत आहे। सो मुद मंगलमय ऋतु राजू। भगवान खे जेको बनवास थियो उहा ग्रीष्म माना गर्मी आहे, उहा जंहिंमें लू हलंदी आहे। पंत कथा खर आतप पवनो, खरा तेज तिखी लू हलंदी आहे, उहो भगवान जो बनवास आहे। ऐं वर्षा ऋतु छा आहे, राक्षसनि सां घोर जेको युद्ध थियो उहा वर्षा ऋतु आहे। पर वर्षा सां त सुठो थींदो आहे, त हिते देवताउनि जे लाइ सुठो थियो, राक्षस मरिया त देवताउनि जे लाइ सुठो थियो। ऐं वरी जॾहिं भगवान राम आयो अयोध्या में, उनजो जेको राज आहे, राम राज्य, उहो शरद ऋतु, शरद समझिया न, कारकत ई समझो, कारकत ऐं उनजे आसपास पहिरीं थोरो वणंदड़ मौसम। शरद ऐं बसंती त आहिनि प्रेम जा ऋतु मौसम। वरी तुलसीदास चए थो कि
सीता जी जेका आहे उन जे गुणनि जी जेका कथा आहे सा हिन जल जी निर्मलता आहे। भरत जो स्वभाव हिन नदीअ जी शीतलता आहे जेका सदाई हिक जहिड़ी रहंदी आहे। चइनी भावरनि जो पाण में ॻाल्हाइण ॿोलाइण, हिक ॿिए सां प्रेम करण, खिलण ॻाल्हाइण, इहा उन जल जी मधुरता ऐं सुगंध आहे। वरी पंहिंजी ॻाल्हि थो करे कि मुंहिंजो आर्त भाव, मां पंहिंजी हिन सॼी कविता में तुलसीदास थो चए आर्त भाव रखियो आहे, दीनता रखी आहे। मां पंहिंजो पाण खे हाईलाइट कोन कयो आहे। मुंहिंजो इहो ई उन नदीअ जो उहो गुण आहे जेको उन नदीअ जे पाणीअ खे हल्को करे छॾींदो आहे। पाणीअ जा बि प्रकार थींदा अथव, को पाणी भारी थींदो आहे पीअण में, को हल्को थींदो आहे, पाचक। त तुलसीदास चए थो हीअ मुंहिंजी जेका कथा रूपी नदी आहे इन जो पाणी हल्को आहे, छो त मुंहिंजी कविता में मुंहिंजी दीनता आहे, मुंहिंजो आर्त भाव आहे। त उहो अनोखो जल जेको आहे आशा रूपी प्यास खे मिटाईंदो ऐं मन जे मैल खे धोई छॾींदो, इहो अहिड़ो जल आहे कविता जो। इहो जल भगवान राम जे चरणनि में प्रेम वधाईंदो, कलयुग जे पापनि खे नाश कंदो, ऐं अगरि कलयुग में असांखां पाप थी बि वञनि त उन्हनि खे बि नाश कंदो, थियण बि न ॾींदो, थी विया त उन्हनि खे बि। ऐं संसार जे जन्म मृत्यु रूपी श्रम खे सोखे वठंदो, ही संतोष खे बि संतुष्ट कंदो। भव श्रम शोषक तोषक तोषा, संतोषी माण्हूअ खे बि कुझु न कुझु हू हूंदो आहे, मजबूरीअ में संतोष कंदो आहे कि हल न आहे त शुक्र आहे। उनखे बि ही संतोष प्रदान कंदो कि न पहिरीं चवंदो न आहे त शुक्र आहे, हाणे चवंदो आहियां ॾाढो शुक्र आहे, सुठो थियो मूं वटि कुझु न आहे, पर जेको आहे उहो ई सभु कुझु आहे। ही राम कथा जो नदीअ जो जल अहिड़ो आहे। पाप ताप दरिद्रता इन्हनि सभिनि खे नाश कंदो आहे। समन दुरित दुख दारिद दोषा, ही जल काम क्रोध मद मोह खे नाश करण वारो आहे, ज्ञान वैराग वधाइण वारो आहे। इन में आदर पूर्वक स्नान करण सां पाप ऐं ताप मिटी वञनि था। जंहिं माण्हूअ हिन कल युग में जन्म वठी करे श्री रामचरित मानस जे जल सां पंहिंजे हृदय खे न धोतो, उहो कायर आहे उहो, ऐं उनखे कल युग ठगे वरितो, उनखे कल युग पंहिंजे चक्कर में आणे वरितो, उहो कल युग जे चक्कर में अची वियो ऐं उहो उन प्यासे हिरण वांगुरु पियो थो भटके जेको दूर खां रेत में जल ॾिसंदो आहे, मिर्ग मरीचिका। हिरण खे रेगिस्तान में जल नज़र ईंदो आहे, छो त सूर्य जी किरणनि सां चमक ईअं लॻंदी आहे कि ॼण पाणी आहे उते। त जेके माण्हू संसार में पिया था आकर्षण ॻोल्हिनि, जल पिया था ॻोल्हिनि, संसार रेत में पिया था जल ॻोल्हिनि ऐं रामचरित रूपी जल खे छॾनि पिया था, उन्हनि खे कल युग ठगे वरितो, उहे ठगजी विया। ऐं जेको ठगजी वेंदो आहे न, उनजो हड़ ई हलियो वेंदो आहे। उहे माण्हू उन में संसार जे उन चकाचौंध में भिटकी रहिया आहिनि। तुलसीदास चए थो, मां पंहिंजी बुद्धि अनुसार इन सुंदर जल जी गुणनि खे वीचारे करे ॿुधायोमांव, जेको पंहिंजे मन खे सनानु कराईंदो उहो कृतार्थ थी वेंदो। तुलसीदास चए थो, मां बि पंहिंजे मन खे उन में सनानु कराए भगवान शिव ऐं पार्वतीअ जो सिमरण करे हीअ सुंदर कथा कयां थो। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय। मति अनुहार सुबारी गुण, गन गनी मन अनवाए, सुमर भवानी संक रहे, कहे कभी कथा सुहाए, कहे कभी कथा सुहाए।
बोल सियावर रामचंद्र भगवान की जय। इहा कथा इस ताईं खींचे खणी आयासीं 43 नंबर दोहे ताईं। हाणे 21 तारीख़ खां न परीह खां रोज कथा थींदी शिव महाशिवरात्रिअ ताईं। उन में हाणे असां शिव चरित्र ॿुधंदासीं जेको तुलसीदास ॿुधाईंदो। थोरी भूमिका ठाहे करे 43 खां भूमिका इहा उन जी थोरी उहा ॿुधी पोइ रोज शिव कथा इहा थींदी।